नाज़िम तलहार में नकली बिज भाणे नकली ज़रई दवाउं जे विकिरे जो इंकशाफ थियो आहे, जंहिं सबबि ज़मींदारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे जमशेद अली मल्हा। जी त नाज़रीन, हिन वक़्तु तलहार ऐं उनजे आसपास जे इलाइक़नि में नकली ॿिज, नकली भाण ऐं नकली ज़री दवाऊं विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। अचो त इन हवाले सां हितां जे आबादगारनि ऐं हारियुनि सां ॻाल्हायूं त वधीक इन बारे में हिननि जो छा चवणु। तक़रीबन जेके पोइ खणी विझनि सभु या सभु 2 नंबर कोन पर 4 नंबर आहिनि। उन सां गॾु जेको भाण 4 नंबर 6 नंबर पियो वक़्तु मार्केट में हले। तो आहे हिते ऑफिसर आहिनि, बाक़ी ऑफिसर को पंहिंजे ऑफिसनि ते मौजूदु आहिनि। असां फील्ड में सरकारी अमलदार को बि अचण तयारु कोन्हे। माना लाॻापियल खाते जो को बि अमलदार तव्हां अञा ताईं कोन न अञा ताईं को बि कोन आयो आहे। भाई हुकूमत खां असीं इहो मुतालबो कंदासीं त जेको असांजो ज़राअत सूबाई वज़ीर इस्मा राहू सो बि असांजो बदिलंदो आहे। जॾहिं अपोजिशन में हूंदो आहे त पोइ इन इशू खे उहो खणंदो आहे, ज़राअत इशू खे खणंदो आहे, ऐं जॾहिं वज़ारत में वेंदो आहे त पोइ उहो सभु ॻाल्हि विसारे वेंदो आहे। ऐं उन हवाले सां जेके बि ज़राइत जा पगार वग़ैरह खणनि पिया हिते असां वटि गवर्नमेंट जे हिसाब सां, उहो असां ताईं अञा ताईं त असां ॾिठो ई कोन्हे त उहे माण्हू आहिनि नौकरियुनि में जेके पगार खणियो घर सुता पिया आहिनि। असांजी ज़मीनुनि में जेको फ़सुलु पोइ लॻायूं था उनजी हिकिड़ो ॿ चकर या विज़िट करणु अचनि, उहो अञा ताईं उन्हनि पेर बि कोन रखियो आहे ज़मीन में। असीं प्राइवेट जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जा एफ ओ आहिनि या एस ओ आहिनि, उन्हनि खे घुराईंदा आहियूं, पैसा ॾेई घुराईंदा आहियूं, अचो असांजी ज़मीन ॾिसो, फ़सुलु ॾिसो, नुक़सानु जेको असांजो थिए पियो उहो असीं पंहिंजे पैसनि जे हिसाब सां उहो उन्हनि खे घुराए उहे दवाऊं हणूं। उहे दवाऊं बि 2 नंबर। हिते असां वटि जेके बि कंपनियूं आहिनि उते तक़रीबन इहो नकली दवाऊं ॿिज ऐं अक्सर हले थो। हिते असांखे उन्हनि जी ख़बर नथी पए, छो जो उन जी पैकिंग ऐं जेका बि हू असांखे वैरायटी जी ॼाण ॾियनि था उन में असांखे त लॻाइण खां पोइ ख़बर पए थी, हीअं पहिरीं नथी। उन्हनि जो को बि नुमाइंदो असां वटि न को हिते असांखे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो, ऐं न नुमाइंदो असांखे नज़र अचे थो। ख़बर ई कोन्हे पई असांखे। तव्हांखे केरु ॿुधाइण वारो आहे? केरु ॿुधाइण वारो कोन्हे। असां हीअ जी दवा छॾे वियो अची वियो बसि। ऐं हींअर शहर में जेको नकली ज़री दवाऊं पियूं हलनि, इहे हलनि पियूं त असांखे का बि ख़बर कोन्हे। असीं अनपढ़ियल माण्हू आहियूं, असांखे का ख़बर कोन्हे। तव्हांखे दवाउनि जे बारे में ख़बर कोन्हे कहिड़ी न का बि कोन्हे। असांखे दवा मिले थी असीं हणी छॾींदा आहियूं। ऑफिसर अचनि था या ॿुधाइनि था तव्हांखे? असांखे ऑफिसर अचे त असांखे ॿुधाए त असांखे ख़बर पइजी वञे कहिड़ी दवा कहिड़ी आहे कहिड़ी आहे। असीं बसि अंदाज़ आहियूं ऐं असांखे को माना दवा ॾियण वारो हुजे जेको आहे उहो दुकान वारो ॾींदो, उहो चवंदो सही आहे, पोइ अॻियां असीं फ़सुलु कयूं हुन में ख़राबु थी वञे फ़सुलु, इलाही मर्द लॻी वञे। हिन में तव्हांखे को नुक़सानु पवंदो? नुक़सानु असांखे जाम थो थिए न। नुक़सानु इन में असांजे वधि में 100 मण तारी लहे थी, हुन मां असांजे जिते 100 मण लाइ सुठी दवा आणूं उते असांजी लाइ 50 मण, इलाही असांजो नुक़सानु थिए थो। इन करे असीं माना चऊं था मुराद अली शाह खे चओ त असांखे ऑफिसर मोकिले असांजी ॿियूं दवाऊं ॿियूं ॾिसनि। माण्हू आहियूं, हुकूमत खे खपे त असां सां का कार्रवाई कई वञे। जी त नाज़रीन, हितां जे ज़मींदारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ज़रई तोसी खाते जी ऑफिसरनि जी नाअहली सबबि शहर अंदरि जेको नकली ज़रई दवाउनि जे विकिरे सबबि हिननि जे फ़सलनि खे काफ़ी सारो नुक़सानु थी रहियो आहे। हिननि CM सिंध ऐं लाॻापियल खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त ज़रई तोसी खाते जे नाअहल ऑफिसरनि ख़िलाफ़ जल्द खां जल्द क़ानूनी कार्रवाई कई वञे। जमशेद अली मल्हा, मेहरान TV न्यूज़, तलहार।